ओम साईं राम। 30 साल अॻु जी ॻाल्हि अथव, जॾहिं मूंखे धीअ ॼाई मां त जाम ख़ुशि हुउसि, जाम ख़ुशि। असां धीअ घुरी करे वरिती। असांजे ख़ानदान में मूंखे बि भेण कोन्हे, मुंहिंजे डैडी खे बि भेण कोन्हे। डैडी के कज़िन्स आहिनि पर सॻी भेण कोन्हे। असां त धीअ घुरी वरिती। पर छा आहे, माण्हुनि खे इहा ॻाल्हि राज़ न आई, माण्हू मुंझी पिया। हिकिड़े मूंखे दोस्त फ़ोन कई, चई भाई छा थियो? मां चयो यार धीअ ॼाई आहे। चई धीअ ॼाई आहे, अच्छा काई ॻाल्हि कोन्हे, काई ॻाल्हि कोन्हे। अरे काई ॻाल्हि कोन्हे, कंसोलेशन प्राइज़ तो ॾियां, काई ॻाल्हि कोन्हे। वरी ॿिए दोस्त जो फ़ोन आयो, चई छा थियो? मां चयो यार धीअ ॼाई आहे। चई काई ॻाल्हि कोन्हे। भई काई ॻाल्हि कोन्हे छा? चई न पहिरीं आहे न, पहिरीं धीअ ॿियो पुटु अची वेंदे। अरे ॿियो पुटु अची वेंदो माना पुटु ॼणो ज़रूरी आहे छा यार? चई पुटु ईंदो न घर में, चिराग ईंदो, चिराग। ऐं मूंखे ख़बर आहे जॾहिं इहो चिराग ईंदो आहे त चिराग खां पोइ जेका बाहि ॿरंदी आहे न, उनजो छा असरु थींदो आहे। इन करे मां धीअ में ई ख़ुशि आहियां, हिकदमि ख़ुशि। धीअ में न तव्हांखे जाम 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 फ़ाइदा, जाम फ़ाइदा। पहिरीं त तव्हां अगरि 25-26 साले में आहियो, धीअ ॼणी अथव, 25 साले जी धीअ थी वई, शादी कराए छॾियो। शादी करे उहा पंहिंजे घर ख़ुशि, तव्हां पंहिंजे घर ख़ुशि। तव्हांखे सॼो 2 बेडरूम हॉल जो फ्लैट पंहिंजो, जो सां झगड़ो थियो ॿिए रूम में सुम्ही पओ, काई चिंता जी ॻाल्हि न। घुमणु वञो, मलेशिया वञो, सिंगापुर वञो, लॉस एंजलिस वञो, पंहिंजी ज़िंदगी पूरी सेट करे छॾियो। आराम जी लाइफ थी वञे। छंछरु आर्तवारु नाटी धीअ खे घुरायो, मानी वानी खारायो, हाँ, ऐं ख़र्ची वर्ची ॾियो। बाक़ी 5 ॾींहं तव्हां फ्री, नथिंग टू वरी। सावरे मां फ़ोन अचेव, भाई तव्हांजी धीअ हीअं थी करे, हूअं थी करे। चओ भाई असां सां त जाम प्यारु कंदी आहे, हाणे असां तव्हांखे ॾिनी आहे, तव्हांजी जवाबदारी आहे, तव्हां हुनखे ॾिसो। असां त तव्हांखे झिरकी ॾिनी आहे, तव्हां हुनखे बास ठाहे छॾियो आहे। त तव्हांजी ई प्रॉब्लम आहे, असांजी काई प्रॉब्लम न आहे, कुझु बि असांजो प्रॉब्लम न आहे। धीअ मां जॾहिं ही त मां तव्हांखे पहिरीं जी ॻाल्हि थो ॿुधायां, भई जॾहिं शादी वादी थींदी, नंढी बि हूंदव न, पढ़ाईअ में पंहिंजे लिखे भई पढ़ंदव, तव्हांखे चवण जी ज़रूरत ई न पवंदव, कॾहिं बि न। बिल्कुलु कॾहिं ॾिठो अथव धीअ फेल थिए? मां त न ॾिठो आहे। हे पुट ई सभु नालाइक हूंदा अथव। धीअ जो एग्ज़ाम हूंदो न, तव्हांखे हफ़्तो पहिरीं ख़बर पइजी वेंदी कि हुनजो एग्ज़ाम आहे। मां खे चवंदी, मम्मी हाणे महिरबानी करे मूंखे हफ़्ते में किचन में न घुराइजांइ, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। पापा थोरो TV जो आवाज़ु घटि कयो, मां पढ़ां वेठी। त तव्हांखे शांती अची वेंदी आहे, शी इज़ गोइंग ऑन राइट ट्रैक करे। ऐं अगरि पुट जो एग्ज़ाम हुजे, ख़बर ई न पवंदव। हिकु ॾींहुं पहिरीं दोस्त खे बि फ़ोन कंदो, अरे बाबा ही फिज़िक्स जो एग्ज़ाम आहे, हिकिड़ी ॿुधो मां फिज़िक्स जो एग्ज़ाम आहे, ॾाढो ॾुखियो पेपर आहे। हे त मूंखे सम्झ में अचे ई कोन थी काई ॻाल्हि। मूंखे 8-10 सुवाल ॿुधाए न यार, 8-10 सुवाल मूंखे ॿुधाए त मां पास थी वञा, प्लीज़ 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 प्लीज़। 8-10 सुवाल, इंपॉर्टेंट सुवाल ॿुधाए, बसि ओतिरो ई मां पढ़ी वेंदुसि करे। छोकिरी चङी तरह पढ़ाई करण खां पोइ भॻवान खे प्रार्थना करे सुम्हंदी, गॉड मां सुठी पढ़ाई कई आहे, थैंक यू वेरी मच। लास्ट टाइम तो मूंखे पास कयो, लास्ट टाइम पर मां सेकेंड आई हुयसि, हिन दफ़े मूंखे फर्स्ट अचां, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। ऐं पुटु भॻवान खे चवंदो, भॻवान मूंखे सिर्फ़ु पास करे छॾिजांइ, पर अगरि मूंखे पास न कयो अथई त हुन अजीत खे बि फेल कजांइ, उहो मुंहिंजो ख़ासि दोस्त आहे, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। ॿई फेल थींदा त मूंखे मंज़ूरु आहे, मां पास थिया न थिया हले, पर हुनखे फेल पक कजांइ, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। अगरि पुटु किथे राति जो वेंदो न 6 खाने में पिक्चर ते, हाँ, 9 खां पोइ किथे मानी आराम सां खाई 12 खां पहिरीं ईंदो, कॾहिं बि घर जी चाबी खणी न वेंदो आहे, बिल्कुलु बि न, चांस ई कोन अथव चाबी खणी वञे। वीचारी मां पई राह टिकंदी, मां पई फ़ोन कंदी, मदान हुनजो फ़ोन खणे 4-5 दफ़ा लॻाइणा, पोइ 6 दफ़ा फ़ोन, चओ मम्मी हा मां मानी खाधी आहे, तूं बि मानी खाई छॾ, ईअं करे ओतिरो ॿियो कुझु ॻाल्हाए, उहो छा थी चए उहो ॿुधण जी कोशिशि बि न कंदो। पुट जा इहा हालत अथव। ऐं धीअ अगरि वई न राति जो कंहिं साहेड़ीअ सां 6 खाने पिक्चर ते, ऐं चई मानी खे मां 9:30 ताईं ईंदसि, 9 खां पहिरीं हुनजा 2-3 मैसेज अची वेंदा मां खे, मम्मी मां हिते पहुती आहियां, मम्मी मां हिते आहियां, मां देरि सां थी अचां, तूं चिंता न कर, जो रिक्शा पकिड़े ईंदुसि, काई चिंता न, मां मानी खाई थी अचां। वरी घर अचण खां पोइ चाबी पक खणी वेंदी, आस्ते त दरवाज़ो खोलींदी, माउ पीउ वटि वेंदी, हुनखे पाणी ॾींदी, हुनखे पुछंदी सभु ठीकु आहे, मज़े में आहे। उन खां पोइ पंहिंजे रूम में वेंदी करे
ऐं पुटु 12 बजे अची करे सिधो ठाहे 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 दरवाज़ो खोलो दरो, मां वेचारी जागी दरवाज़ो खोले करे हिन अंदरि वेही। इहा हालत अथव। उन खां पोइ अगरि साईं न करे तव्हांखे डायबिटीज़ थी पए, धीअ चवंदो पप्पा तव्हांखे डायबिटीज़ थी पई आहे, तव्हां न पंहिंजो ख़्यालु कयो ई कोन था, तव्हां सॼो टाइम असांजी ॿिया फ़िक्र कयो, ईअं न कयो, ईअं न कयो, प्लीज़ ईअं न कयो। अॻिते खां मां तव्हांखे सुभाणे फिकी चांहि ठाहे ॾींदुसि, मां तव्हांजे हेल्थ जो ख़्यालु रखंदुसि, मां तव्हांखे वॉक ते वठी वेंदुसि। पर इहो ई पुट खे ख़बर पए कि तव्हांखे डायबिटीज़ थी आहे, अञा खाओ मिठो, अञा मिठो खाओ, तव्हांखे केरु चवण वारो ई कोन्हे, केर बि न, खाओ मिठो, हाणे गोरियूं खाओ गोरियूं, कंहिंजी ॿुधो ई कोन था, हा सम्झो ई कोन था ॻाल्हि खे। ओम साईं राम।